चूहड़ जमाली प्रेस क्लब ऐं सास चूहड़ जमाली पारां सिंध जे मशहूर समाज सुधारक फतेह शाह फर्राग जे समाजी ख़िदमतुनि एवज़ गोल्डन जुबली तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में नाले वारे शाइर इक़बाल शाहीन, साईं सिद्दीक़ मेमण, मुस्तफ़ा मेमण, शाह कवी, अमीर बख़्श जत ऐं ॿियनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त हिन नफ़्सा नफ़्सी ऐं घुट बुसट वारे माहौल में फतेह शाह फर्राग जो किरदारु सिंध वासियुनि लाइ उत्साह जो सबबु बणियल आहे। फतेह शाह ज़िंदगी जा इंतिहाई हसीन 50 साल बिना कंहिं फ़र्क़ जे समाज लाइ क़ुर्बान करे नई तारीख़ रक़म कई आहे। असांजे मुआशरे में अहिड़ा किरदार न हुअण जे बराबरि आहिनि। हुननि चयो त ॿियनि काण जीअण तमामु अफ़ज़ल कमु आहे। फतेह शाह फर्राग समाजी कमनि में हमेशह अॻिभर रहियो आहे। संदसि नारो तारीख़ में सुनहरी अखरनि में लिखियो वेंदो। तक़रीब खे ख़िताब कंदे फतेह शाह फर्राग चयो त मूं 12 सालनि जी ॼमार खां समाजी कम करणु शुरू कया। ॿियनि खे कमु ईंदे दिली सुकून महसूस कंदो आहियां। मूं 9,999 समाजी कम कया आहिनि। अलामती तौर ते आलमी ॾिहाड़ा पिणु मल्हाया आहिनि। सिंध समेति समूरे आलम में अमन वारी फिज़ा क़ाइमु करण लाइ जागरता पंध करे अमन जो पैग़ाम आम कयो आहे। जॾहिं त फतेह शाह दोस्तनि जो शुक्रियो पिणु अदा कयो। उन मौक़े ते चूहड़ जमाली प्रेस क्लब जे सीनियर सहाफ़ी मुस्तफ़ा मेमण पारां फतेह शाह फर्राग खे गोल्डन जुबली अवार्ड सां नवाज़ियो वियो ऐं फतेह शाह फर्राग खे अजरकुन जा तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब में जिस्म अॻवान मामा रहीम जमाली, सुल्तान फारूकी, नाशाद मल्ला, सुलेमान जतोई, सास सेक्रेटरी अली हसन ख़ासकेली पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते शाइरनि मोहम्मद बारण, शबीर नकवी, आजिज़ करमपुरी, सत्तार कलमती, आजिज़ कादिर समो, अर्ज़ रिंद, शहज़ाद मेमण, वफ़ा हुसैन जत पंहिंजूं नकोर तख़लीक़ूं पेश कयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।